अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम तारीख़ सां गुफ्तगू ऐं मां तव्हांजो मेज़बान ग़ुलाम नबी मोराई। नाज़रीन, दुनिया जा दानिश्वर ऐं मुफ़क्किर इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि त तारीख़ जो मुतालियो इंसान खे बहादुर बणाए थो ऐं हालतुनि सां मुक़ाबिलो करणु सेखारे थो। हिन प्रोग्राम करण जो मक़सदु बि उहो आहे त असां तारीख़ी शख़्सियतुनि सां मिलूं, उन्हनि शख़्सियतुनि सां मिलूं जिन जो तारीख़ में को किरदारु रहियो आहे ऐं उन्हनि सां तारीख़ जे मुतलिक़ ॻाल्हि ॿोल कयूं ऐं उन्हनि जो नुक़्ते नज़र ॼाणूं। हिन प्रोग्राम में असां मुख़्तलिफ़ दानिश्वरनि, मुख़्तलिफ़ तारीख़ साज़ शख़्सियतुनि सां मुलाक़ात कई आहे। अॼु हिकिड़ी ॿी तारीख़ साज़ शख़्सियत सैयद गौस अली शाह साहिबु, सिंध जी ॼातल सुञातल शख़्सियत ऐं तारीख़ जो वॾो हिसो। तव्हां सां तारुफ़ था करायूं। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम, महिरबानी। तव्हां हिन प्रोग्राम जो मूं तारुफ़ करायो तारीख़ सां गुफ़्तगू जो, ऐं असां सम्झो त हीउ प्रोग्राम असांजी सीरीज़ नामुकमिल थींदी जे तव्हां हिन जो हिसो न बणिजो। तंहिंजे करे तव्हांखे अप्रोच कयोसीं, तव्हांजी महिरबानी, तव्हां वक़्तु ॾिनो। हाणे असीं शुरू था कयूं, छो त तारीख़ नौजवान जेको आहे ख़ासि तौर ते तव्हां इहो ॾिठो हूंदो त किताबनि खां परे आहे। लाइब्रेरी खां अॻे अंग्रेज़नि जे दौर में या काफ़ी ऐं अॼु बि सुधरियल मुल्कनि में लाइब्रेरीज़ आहिनि। अॼुकल्ह त कंप्यूटर लाइब्रेरीज़ आहिनि, तमामु घणो सुधारो थियो आहे, माण्हू पढ़नि था। पर असां वटि छो त उहो तइलीम जो हिकिड़ो त मयार किरी पियो आहे, ॿियो लाइब्रेरीज़ वारो मामिलो फुक़दान आहे वॾो। त असां हिन प्रोग्राम जे ज़रिए उन्हनि माण्हुनि ताईं तारीख़ जा उहे पहलू ॿुधायूं जिन सां तव्हांजो काउंटर एक्शन थियो या तव्हां ॾिठा। हाणे शुरू था कयूं त 1843 में सर चार्ल्स नेपियर सिंध फ़तेह कई ऐं 4 सालनि खां पोइ हुन ॾिठो, जेको असां पढ़ियो आहे त हुन ॾिठो त सिंध एतिरो पोइ हिते पियल आहे जो हिन खे सुधरियल कंहिं, जीअं बॉम्बे सुधरियल आहे मुक़ाबिलतनि, उन सां अटैच कयूं त जीअं हिते बि कोई सलाह थिए। मूं जेको पढ़ियो आहे त उनजो रीज़न इहो ॼाणायो आहे हिस्ट्री में। उनखां पोइ वरी 20 सालनि खां पोइ 1868 में पहिरीं कमिशनरेट कई हुई बॉम्बे प्रेसिडेंसी जी, पावर्स एतिरा कोन हुआ, पर पोइ वरी एक्ट पास करे 1868 में ऐं सिंध खे सूबे जेतिरा, कमिशनरेट खे सूबे जेतिरा पावर ॾिना विया। हाणे उन ते साईं जन जो छा आहे इनपुट? तव्हांजी महिरबानी मुराई साहब, मां शुक्रगुज़ार आहियां जॾहिं तव्हां मूंखे अप्रोच कयो त हिन प्रोग्राम में मां अव्हां सां टाइम गुज़ारियां, त मां रेडीली इहा ॻाल्हि क़बूल कई त असां माण्हुनि जिन लाइफ में कंहिं न कंहिं तरीक़े सां सिंध जी, पाकिस्तान जी ख़िदमत कई आहे, त उहो पंहिंजो जेको ॾिठोसीं या जेको एक्सपीरियंस आहे या जंहिं शइ खे असां सही सम्झूं था त उहा ईंदड़ जनरेशन्स खे कन्वे कयूं त असां कीअं ॾिठोसीं। मां करे करे किताब मां पढ़ंदो आहियां, पोइ ॾाढी साईं जो किताब पे पढ़ियुमि, उहे ॾींहं उहे शींहं, त मां उन में ॾिठो त इहा किताब जेकॾहिं माण्हू न पढ़े त काफ़ी ख़बर न पवंदी। हाणे अचूं सर चार्ल्स वारी ॻाल्हि ते, मुंहिंजो जेको मुशाहिदो आहे या मां जेको सिंध माण्हू खे ॼाणा थो या जेतिरो मुंहिंजो नॉलेज आहे, त सिंध जो माण्हू बहादुर आहे। उन वक़्तु बि बहादुर हो। अंग्रेज़नि जॾहिं चढ़ाई कई हिंदुस्तान ते, त मुंहिंजे मुताले मुताबिक़ सिंध आख़िरी इलाइक़ो हो जेको हुननि फ़तेह कयो। उनजो सबबु इहो हो त हू इहो उन्हनि इरादतनि इहो महसूसु कयो त हीअ माण्हू दिलेर आहिनि, वणंदा, ॻाल्हि कंदा। छाकाणि त नंढे हूंदे खां वॾी ॻाल्हि इहा ई असां ॿुधी आहे त मुल्क त ॿ हुआ, हिकिड़ो हो हिंद, ॿी ही सिंध। त हुन सिंध ते चढ़ाई खां बाद जॾहिं हुन सिंध खे फ़तेह कयूं त उन खां पोइ हुननि इहो तरीक़ो अख़्तियार कयो। इन में बि कोई शक कोन्हे त पोइ हिते ई सिंध हेॾो एडवांस ॾेई जहिड़ो बॉम्बे एडवांस हो, हुननि जे ज़हन में इहा ॻाल्हि बि ज़रूरु हूंदी, पर इहा ॻाल्हि बि ज़रूरु हूंदी त हीउ बहादुर माण्हूअ खे पोइ हिते रखूं त उहो सियासी तरह वरी इन में जान न अची वञे, वरी का असांजे लाइ मुश्किल पैदा न करे, ऐं उन जा जेके हथियार आहिनि उहे हुन खां खसे छॾियऊं। त सिंध जो जॾहिं वजूद ख़तमु करे हुनखे बॉम्बे प्रेसिडेंट सां मिलायो वियो त उहे हथियार जेके हुआ उहे टुटी विया। माण्हुनि जो सभिनी जो रुख बॉम्बे ॾे थी वियो ऐं बॉम्बे ॾे हलणु शुरू कयूं। बॉम्बे एॾो केॾो घणो दूर न हो, पर बि काफ़ी दूर हो। उहे सहूलियतूं जेके जॾहिं सिंध में मुख़्तलिफ़ इलाइक़ा कैपिटल रहिया आहिनि सिंध जा, त उहे आसानियूं जेके सिंध जे माण्हुनि खे हुयूं उन पॉइंट ऑफ व्यू खां बॉम्बे परे हुयो। पर हिन ॻाल्हि खे हीअं असां वठूं त इहा बि ॻाल्हि थी सघे थी त हुननि इहो सोचियो हुजे
त हिन कमज़ोर या पोइते पियल इलाइक़े खे डेवलप इलाइक़े सां मिलाइबो त उहो बि बहितरु थी वेंदो, छाकाणि त उन्हनि जे हुकूमत जो इहो सौराना तरीक़ो रहियो त माण्हुनि खे रिलीफ ॾियूं, माण्हुनि जे लाइ बहितरी पैदा कयूं, उन्हनि जो रेलवे जो निज़ाम ठाहियो, इहे एॾियूं सारियूं ट्रेनियूं हलायूं, त इन में बि कोई शक न आहे। पर सिंधी माण्हू जेतिरो पॉलिटिकली बॉम्बे प्रेसिडेंसी में वञण सां पोइते थी वियो, उनखे घणो वक़्तु लॻो वरी ॿाहिरि अचण में। मां इन खे इन पॉइंट ऑफ व्यू सां ॾिसां थो, इहा पोइ हुननि खे बि रियलाइज़ेशन थी त असांजी जेकॾहिं नियत इहा बि हुई त एतिरो इम्प्रूव सिंध न कयो आहे, तंहिं करे उनखे को ॿियो ऑल्टरनेटिव ॾिजे। उहो ऑल्टरनेटिव उन्हनि उहो ॾिनो त कमिश्नरी सिंध खे बणायूं, ऐं कमिश्नर खे हक़ीक़तनि एॾा पावर ॾिनो जेके क़रीब क़रीब सूबे जे लाइ पावर हुया। ऐं उन टाइम में जे कंपेयर कबो इहो पीरियड जेका बिना कमिश्नर जे सिंध प्रेसिडेंस सां रही, ऐं वरी कमिश्नर खां पोइ जेको सिंध हलियो, त उहो बहितरु पीरियड आहे। कमिश्नरी खां बाद सिंध में बहितरी आई 1868 खां पोइ। उन खां बाद इन में हिकिड़ी मुख़्तसिर तव्हां सिंध हिंद जी ॻाल्हि कई, त मां हिकिड़ो दफ़ो इस्लामाबाद में वेठो हुउसि, त ॻाल्हि थी त मुल्तान सिंध जो कैपिटल रहियो आहे, गादी जो हंधि रहियो आहे, मुल्तान त सिंध हुई, ठीकु। त उन आबदा हुसैन बि वेठी, तंहिं चयो त मुराई साहब नहीं, जंग बि सिंध में था, जंग तक सिंध था। इहो वरी हुन करेक्ट कयो असांखे। सो तारीख़ी तौर ते जेको तव्हां ॻाल्हि, सिंध वॾो हिकिड़ो मुल्क हुयो, ऐं काफ़ी सुखियो सताब हो। मां थोरो अर्ज़ु कयां त अंग्रेज़ ईअं कोई डिफॉल्ट हिनखे फ़तह करणु पोइते न कयो हो, उहो महसूसु करे पियो त इन में हथ तॾहिं विझूं जॾहिं ॿियनि पासनि खां असां वांदा थियूं। ऐं हुननि खे जेतिरो बि हिंदुस्तान हो सॼो फ़तह त करिणो हो, पर सिंध आख़िर में फ़तह थी। हाणे साईं हलूं था अॻियां त ऑल इंडिया कांग्रेस थो ठहे 1885 में, ऐं 1996 में थिए थी वरी तक़रीबन 20 सालनि खां पोइ मुस्लिम लीग जो बुनियादु थो पए। पर असां वरी बि सिंध ते था अचूं त पोइ सिंध बाबे खां जुदा थी थिए। हाणे इहो जेको छा सिंध जे माण्हुनि इन लाइ तहरीक हलाई त सिंध बाबे खां जुदा थिए, जो 1936 में पोइ एक्ट आयो, 1936 में अलॻि थी, ऐं इहो तक़रीबन तव्हांजे पार्ट ॾिसंदो त 90 साल था थियनि, तक़रीबन 80-85 साल था थियनि जो सिंध बाबे सां हुई। हाणे बहरहाल इन में तव्हां इन ते तव्हां कहिड़ी रोशनी विझंदो त सिंध जे माण्हुनि चाहियो त बाबे खां अलॻि थियनि तॾहिं बाबे खां अलॻि थी, या पाण मुरादो उन्हनि ख़्यालु कयो त हाणे सिंध खे अलॻि सूबो बणाइजे? अलॻि सिंध जे माण्हुनि इहो चाहियो, उन्हनि तहरीक हलाई, ऐं उन तहरीक जो फॉर्म उहो न हो जेको अॼुकल्ह आहे त धरणो लॻायो हे कयो। उहो ॿियो फॉर्म हुयो, पर उन्हनि सोराना जदोजहद कई, कोशिशि कई सिंध जे सियासतदाननि, ऐं ख़ुदि कायद आज़म मोहम्मद अली जिन्ना जेको पाकिस्तान जो फाउंडर आहे, उन जो बि इन में हिसो आहे सिंध खे बाबे खां जुदा कराइण में। त उन त तॾहिं इंट्रस्ट वरितो जॾहिं सिंध जे माण्हू जागी इन में हथु विधो। तंहिं करे ॿई ॻाल्हियूं आहिनि हिन में, हिकु तहरीक हली, ॿियो रियलाइज़ेशन बि पैदा थी त हाणे घणो अरसो ईअं रहाइण सां। हाणे इन में हिकिड़ो इम्पोर्टेंट सुवाल थो निकिरे उथे त छा सिंध में रहंदड़ हिंदुनि मुखालफ़त कई त बॉम्बे खां सिंध जुदा न थिए? छो त हिकिड़ी किथे किथे इहो मिले थो त सिंध में रहंदड़ 62 सिंधी हिंदुनि मुखालफ़त कई त बॉम्बे में रहण सां असां मुस्लमान, छो त मेजॉरिटी में आहे सिंध में, उन जे सुप्रीमेसी खां बची सघंदासीं। तंहिं करे छा ईअं आहे? ईअं ज़रूरु आहे, ईअं ज़रूरु आहे, छाकाणि त सिंध जो जेको हिंदू हो उहो सिंध जे मुस्लमान खां घणो अॻे हो, तालीम में, पैसे में, वापार में। त उन करे ऐं उनजी जेका कनेक्शन बॉम्बे सां हुई, त उन टाइम ते मिलियल कयल सिलसिलो हो त उहा सुपरमसी न पई बणिजे मुस्लमाननि जी, जेका सूबे थियण खां बाद बणी या बणिजणी हुई। त उन्हनि ज़रूरु मुखालफ़त कई, पर उहा मुखालफ़त उन्हनि जे एॾी कमु न आई जेतिरी उन्हनि जदोजहद कई। पर सिंध जे माण्हू या ख़ासि करे या सिंध जे सिंधी सियासतदान जेका जदोजहद कई, उन खां जेको माण्हू साथ ॾिनो, उहे कामयाबु थिया। पोइ हुननि खे एक्सेप्ट करिणो पियो। जीअं कई पॉलिटिकल पार्टीज़ अॼुकल्ह पाकिस्तान में क्लेम कंदियूं आहिनि त असां पाकिस्तान ठारायोसीं, उन्हनि पाकिस्तान ठहण जी मुखालफ़त कई,
पर पाकिस्तान ठहियो त सिंध जॾहिं जुदा थी वई त पोइ सिंध जे हिंदुअ उनखे एक्सेप्ट कयो ऐं उन सिंध में रही करे हालात खे बहितर करण जे लाइ मुस्लमाननि सां गॾिजी हलण जी कोशिशि कई। साईं हाणे शाह साहिबु हिकिड़ो वठंदासीं नंढड़ो वक़फ़ो, वरी ॻाल्हि खे जारी रखंदासीं। नाज़रीन वठूं था हिकिड़ो वक़फ़ो ऐं मिलूं था हिकिड़े वक़्फ़े। वेलकम बैक नाज़रीन। साईं असां ॻाल्हि पई कई त उन वक़्त जे हिंदू सिंधीअ ऐं सिंधी मुस्लमान जॾहिं बॉम्बे खां सिंध जुदा थी वई त चवनि था त इहो बि हिकिड़ो सबबु हो जो ॿिन्ही जे विच में हम आहंगी जेका आई सा थोरी टुटी पई, घटि वधि थी पई, जंहिंजे नतीजे में पाकिस्तान तहरीक बि ज़ोर वरितो हिते। त छा इन हद ताईं ॻाल्हि हुई छा? ही मां जेको या ॿियनि लफ़्ज़नि में सिंधी मुस्लमाननि ऐं सिंधी हिंदू जे विच में थोरियूं नफ़रतूं वधियूं आहे हिक ॿिए जे लाइ? बिल्कुलु इहा तमामु सही ॻाल्हि आहे, छाकाणि त जेसि ताईं कांग्रेस एफर्ट कई पई त इंडिपेंडेंट हिंदुस्तान जी हुई ऐं जेका ऑल पाकिस्तान मुस्लिम लीग ठही ढाका में नवाब सलीमुल्लाह जे घर, उन्हनि जो बि उन वक़्तु मक़सदु इहो हुयो त हिंदुस्तान आज़ादु थिए ऐं असां बि उन में किरदारु अदा कयूं त जीअं मुस्लमाननि जा जेके राइट्स आहिनि मुतहदा हिंदुस्तान में उहे बि ठीकु थियनि। पर उहो हलंदे हलंदे मुंहिंजी जेका स्टडी आहे, जेका तालीम, मां त जेको तव्हांखे ॿुधायां थो इहो पढ़ियल कयल वक़्तु मां ऐं ॾिनो, छाकाणि त जॾहिं इहा कांग्रेस ठही या जॾहिं हली वई सिंध हली वई पंहिंजो बॉम्बे प्रेसिडेंस में, तॾहिं त मां ॼावल ई कोन हुउसि। अगरि इहो जेको कुझु पढ़ियोसीं ॾिठोसीं त पर इहो हलंदे हलंदे न जॾहिं पाकिस्तान जो नारो लॻो, हालांकि हिंदू कांग्रेस में हुयो, शायदि ई को हिंदू मुस्लिम लीग में हुजे, शायदि ई, ऐं मुस्लमान इलाही कांग्रेस में हुया ऐं उहे इन व्यू जा त न पार्टीशन न थिए। पर कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना रहमतुल्लाह अलैह जेको कांग्रेस जो हिसो रहियो, उन हलंदे हलंदे महसूसु कयो त हीउ मामिलो गॾु जहिड़ो हले नथो पियो। हुन कोशिशि कई त इन्हनि खे नज़दीक आणिजे। कंहिं ज़माने त हुनखे वॾी गांधी साहब ऐं नेहरू साहब हुनखे वॾो कॉम्प्लीमेंट ॾींदा हुआ त हे इतिहाद जो पैगम्बर आहे, हीउ असांखे ठाहिण जे सिलसिले में हले थो। उनजे बावजूद बि हुन हली अॻिते महसूसु कयो त न, सवाइ पार्टीशन जे ॿियो कोई रस्तो। हाणे हिकिड़ो सुवाल थो थिए सुवाल इहो आहे त 1963 में कहिड़ो सबबु हो जो कादिर मोहम्मद अली जिन्ना साहिबु पाकिस्तान हिंदुस्तान छॾे ऐं वञी लंडन में प्रैक्टिस शुरू कई ऐं पोइ 35 धारे वञी अलामा इक़बाल विया, वञी वापसि वठी आया। हाणे मुंहिंजो वरी हिकिड़ो हिस्टोरियन मां चयो सोच सम्झो या एनालिसिस करण वारो सम्झो हिकिड़ो सुवाल थो थिए त जेकॾहिं कायदे जी एतिरी कमिटमेंट पाकिस्तान सां हुई त पोइ ॿाहिरि निकिरी वञण जी कहिड़ी ज़रूरत आहे, वञी प्रैक्टिस शुरू कई? माना या त दिलि बर्दाश्त थी वियो या ॿी ॻाल्हि त हुन इहो किसो छॾियो त मां वञी थो प्रैक्टिस कयां। इहो तमामु ज़रूरी आहे जेको तारीख़ में इन जो जवाबु ख़ासि तौर ते मुस्लमान राइटर न ॾिनो आहे। न, मां जेको ईमानदारी सां बिलीव थो कयां या मां जेको स्टडी कई आहे हालात खे, या मां जेको कायदे आज़म ते जेके किताब लिखिया विया आहिनि, जेके मां पढ़िया आहिनि, मुंहिंजी असेसमेंट इहा आहे त हू दिलि बर्दाश्त थियो, उहो वॾे जज़्बे सां मुस्लमाननि जी ख़िदमत करणु आयो हो। पर हुनखे उन महसूसु कयो त जेके ॿियूं मुस्लमान जमायतूं आहिनि उहे बि पाकिस्तान जे ख़िलाफ़ु आहिनि, त पाकिस्तान न ठहे। पर जेको माण्हू आहे पाण मुस्लमान हिंदुस्तान जो, उहो बि उहा दिलचस्पी नथो वठे त इन्हनि खे ओवरकम कजे। पोइ इंसानु उहो बि इंसानु हो त हलियो, पर हो को ख़ुशीअ सां न वियो हो। यानी ईअं सम्झो त जेकॾहिं उहो ख़ुशीअ सां वञे, उहो ॾाढो डिटर्मिनेशन वारो माण्हू हो, हुन में वॾी इहा हिमत हुई। जीअं न माण्हू दिलि भर सां हलियो वञे, पोइ इहो वरी कमाल आहे अलामा मोहम्मद इक़बाल जो। हुनखे ख़त लिखिया ऐं इहे माण्हू जेके तव्हां हिननि जी ज़िंदगी ॾिसंदव त हिननि इस्लाम खे दिलि सां क़बूलु कयो। त हुन इन ॻाल्हि ते कन्विंस कयो कायदे आज़म खे त जेसि ताईं मुस्लमाननि जो अलहदो मुल्क न ठहंदो तेसि ताईं इहा जेका इस्लाम जी लाइफ आहे, जेका थियणी आहे, उहा प्रैक्टिस किथे थींदी, मुतहद हिंदुस्तान में त न थींदी। ऐं हिन वक़्तु सॼे हिंदुस्तान में सवाइ तव्हांजे ॿियो को लीडर कोन्हे जेको अची ही झंडो खणे। ऐं पोइ जॾहिं कन्विंस थियो त हलियो आयो, जे हलियो आयो त तव्हां ॾिठो त उहा हिमत कई, हीअ बि अलाह जे तरफ़ खां जेको ख़ुदा कमु वठे ऐं उनखे कामयाबी नसीब थी
ऐं पाकिस्तान ठहियो। हा साईं, हिन में हिकिड़ो ॿियो बि सुवाल थो, हिस्ट्री जी ॻाल्हि था हा कयूं। बिल्कुलु बिल्कुलु। हिस्ट्री इहो बि चए थी त गांधी, महात्मा गांधी आयो पंहिंजे कायदे जिनाह वटि त तव्हां हिंदुस्तान खे टोड़ण जी ॻाल्हि न कयो, को रस्तो कढो। जंहिंते चवनि था त कायदे जिनाह चयो त मूंखे हिंदुस्तान जो पहिरियों गवर्नर जनरल कयो या पहिरियों वज़ीर अज़म कयो, त पोइ असां मां हथु खणा थो पाकिस्तान जे ठहण तां। जेको गांधी एग्री कयो, इहे किताब लिखनि था, मुस्तनद किताब लिखनि था, गांधी एग्री कयो, चयो आहे पर मां वञा थो कांग्रेस में अपॉइंट खणी, उते क़बूल थी वई त पोइ असांखे को इतराज़ कोन्हे। उते जो वियो त गांधी वियो त उते पोइ नेहरू ऐं पटेल ॿिन्ही चयो त आन अवर डेड बॉडी, इहो थी कोन थो सघे जो मुस्लमान वज़ीर अज़म थिए या पहिरियों गवर्नर जनरल थिए हिंदुस्तान जो। उन खां पोइ ॻाल्हि टुटी वई। इहा ॻाल्हि केतिरे ताईं? पोइ इहो इन ते डिफरेंस ऑफ ओपिनियन आहे। इहे बि माण्हू लिखनि था ऐं पंहिंजो ईअं बि लिखनि था त न, इन में काई हक़ीक़त कोन्हे, हिनखे पाण हुननि ऑफर कयो त तूं थींदे पहिरियों वज़ीर आज़म हिंदुस्तान जो, तोखे असां अश्योरेंस था ॾियूं, पर क़ाइदे आज़म उन्हनि जो प्रोपोज़ल क़बूल न कयो। इहे ॿई ॻाल्हियूं किताबनि में आहिनि। हाणे उहो लिखण वारा जेके आहिनि उन्हनि जा जेके ज़रिया आहिनि उहे ई ॿुधाए सघनि था, पर इहे ॿई ॻाल्हियूं आहिनि किताबनि में त क़ाइदे आज़म खे हुननि ऑफर कयो त तव्हां हिंदुस्तान जा, मुतहदा हिंदुस्तान जा पहिरियां वज़ीर आज़म थींदव, असां तव्हांजी हुन न क़बूल कई त न, मां न थींदुसि, मूंखे पार्टीशन खपे, मुल्क अलॻि खपे। अचूं था वरी ॿी पॉइंट ते। कायदे जिनाह कराची में आयो ऐं जॾहिं शहीद अल्लाह बख्श सूमरो चीफ मिनिस्टर हो सिंध जो, त उन सां मुलाक़ात जे लाइ चयईं त मूंखे पंहिंजी पाण खे मुलाक़ात करणी आहे। त शहीद अल्लाह बख्श सूमरे, किताब में आहे लिखियलु त शहीद अल्लाह बख्श सूमरे चयो त तव्हां छो त पाकिस्तान मुस्लमाननि जा वॾा लीडर आहियो, मां तव्हां सां मिलां। जॾहिं मिलणु वियो त उन मोहम्मद अली जिनाह साहिब खे चयईं त 11 सूबा आहिनि हिंदुस्तान में, 11 मां 5 सूबनि में मुस्लमाननि जी हुकूमत आहे, पोइ कहिड़ो तव्हां छो था पाकिस्तान अलॻि घुर कयो? जेकॾहिं 11 मां 5 सूबनि में आहे ऐं उन खां पोइ तव्हां अलॻि पाकिस्तान ठाहींदो त जेके हिंदुस्तान में मुस्लमान रहिजी वेंदा उहे बि त मुस्लमान, उन्हनि जो छा थींदो? इहो तव्हांखे नज़र में ज़हन में पढ़ी आहे न पढ़ी आहे ॻाल्हि आहे, पर मूं पढ़ी आहे त तव्हां कान्हे ते तव्हांजो। मां हिकिड़ो अर्ज़ु कयां त क़ाइदे आज़म नेक नेती सां शुरू में इन व्यू जो हो त हिंदुस्तान जो पार्टीशन न थिए, पर जेका हिंदुस्तान जी हिंदू लीडरशिप हुई या जेका कांग्रेस लीडरशिप हुई, उनमें मुस्लमान बि अची विया, हिंदू बि अची विया, उन्हनि सां हलंदे हलंदे महसूसु कयो त तोणी हिंदुस्तान अंग्रेज़नि खां जान छॾाए आज़ादु थियो, तॾहिं बि हीअ कांग्रेस लीडरशिप मुस्लमान खे पंहिंजो हक़ु न ॾिनी। तंहिं करे उन्हनि खे हक़ु वठी ॾियणु या उन्हनि जे लाइ हक़ जी गुफ़्तगू करणु सवाइ पार्टीशन जे ॿियो को रस्तो कोन्हे। तंहिं करे जेकॾहिं अलाहबत साहिबु चयो बि हूंदो त जंहिंजो मां इहो न पढ़ियो आहे जो मां क्लेम कयां त इन जो उन ते असरु इन करे न पियो हूंदो छाकाणि त उहो इन खां घणो अॻे फ़ैसिलो करे चुको हो त मुस्लमाननि जी बहितरी सवाइ पार्टीशन जे ॿी ॻाल्हि में कान्हे का। ठीकु साईं, हाणे पाकिस्तान मूवमेंट थिए थी ऐं बंगाल, अनडिवाइडेड बंगाल, उहो तव्हां सरवर्दी AK सरवर्दी, सॉरी हुसैन शहीद सरवर्दी चीफ मिनिस्टर आहे अनडिवाइडेड बंगाल जो, जेको रिज़ोल्यूशन पास थो कराए ऐं हेॾां असांजे सिंध मां GM सैयद पास थो कराए। इहे ॿिन्ही सिर्फ़ु जेको मौजूदा पाकिस्तान हो या जेको 1947 में पाकिस्तान ठहियो उन में इहे 2 सूबा हुआ जिन पाकिस्तान जे लाइ हामी भरी हुई। त उन खां पोइ सरवर्दी जॾहिं ढाका में खणी आयो पंहिंजो कैपिटल, त हाणे मां मशरक़ी पाकिस्तान जो चीफ मिनिस्टर आहियां, त उन खे डिस्करेज कयो वियो, लादर ॿुधाए वियो त भई तव्हां कंटिन्यू नथा करे सघो चीफ मिनिस्टर, छो त तव्हां कलकत्ते मां चूंडियल हो, तंहिंजे करे तव्हां हिते चीफ मिनिस्टर उहो थींदो जेको हितां इलाइक़े जो हुजे या हाणे हितां फ़ैसिलो कंदा माण्हू, तव्हां कलकत्ते जा चूंडियल आहे, तंहिंजे करे कल हिंदुस्तान हली वियो। हेॾां वरी सिंध जे पाकिस्तान जे मुस्लमाननि या कायदे जिनाह लियाकत अली ख़ान खे वज़ीर अज़म कयो पाकिस्तान जो, जेको 5 सूबनि मां न हो, ॿाहिरि जो हो, जंहिंजे करे मां सम्झां थो अॼु जो पाकिस्तान जेका सूरत हाल आहे, जेका अॼु जो पाकिस्तान अञा ताईं पंहिंजो ग्राउंड वठी न सघियो आहे, फाउंडेशन वठी न सघियो आहे, बुनियादु सही नमूने न पइजी सघियो आहे, तव्हां सम्झो था त हिन ॻाल्हि जो को इम्पैक्ट आहे? इन ते बि डिफरेंट व्यूज़ आहिनि, मुख़्तलिफ़ व्यूज़ आहिनि, पर उन वक़्त जी जेका सिचुएशन हुई जॾहिं इहो
पाकिस्तान वजूद में आयो ऐं जेका उन वक़्त जी ऑल इंडिया मुस्लिम लीग जी लीडरशिप हुई त उन्हनि में जेके नुमायूं माण्हू हुया उन्हनि में लियाकत अली ख़ान सभिनी खां अॻु वारो हो। उन करे लामोहला ऐं उन वक़्तु इहे फीलिंग बि न हुई जेका बंगाल में फीलिंग ॾियारी वई त तव्हां कलकत्ते मां चूंडिया आहियो त उहा उन फीलिंग जो हिते को असरु कोन हो न वरी कंहिं उन टाइम ते उथी बि हिन खे अपोज़ बि कयो त बाबा हीअ त हितां चूंडियल ई कोन्हे को हीअ प्राइम मिनिस्टर कीअं थींदो। तंहिं करे उन स्टेज ते इहा ॻाल्हि ऑब्जेक्शन जो सबबु न बणी ऐं एक्सेप्ट थी हली वई। पोइ उनजा कॉन्सिक्वेंसिस जेके बि आहिनि उहे ॿिन्ही साइड्स ते आहिनि। पर हुते जेका तव्हां नुमाया ॻाल्हि कयो था पिया हुसैन शहीद सहरवर्दी जी, मुंहिंजूं हुसैन शहीद सहरवर्दी सां बि मुलाक़ातियूं थियूं। मरहूम दोस्त हुयो AK ब्रोई साहब मरहूम जो, उन सां मां बि वेझो हुउसि। मां हुन सां उनजे घर में हिकु ॿ मानी बि खाधमि। मां अञा जूनियर वकील हुउसि, मां अञा ब्रोई साहब सां जो वास्तो रहियो त उन कई ॻाल्हियूं अहिड़ियूं ॿुधायूं लाइफ जूं त हू बि हिकिड़ो कमिटेड पाकिस्तानी हो। ऐं जॾहिं तव्हां पाण बि चओ था त उन ई रेज़ोल्यूशन ते मूव कयो त साईं GM सैयद बि एॾो कमिटेड हो जो मूंखे जेको इतलाउ आहे त जॾहिं क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना मरहूम बीमार थींदो त हीअ हिते परेशान थी वेंदो त अलाह हुनखे ज़िंदगी ॾे, छाकाणि मूंखे पोइ उमेदु नथी लॻे त उन खां पोइ को पाकिस्तान ठही सघंदो। एॾो उहो कमिटेड हो। और पोइ तव्हां ॾिठो त उहो रेज़ोल्यूशन मूव करण वारो माण्हू उन खां बाद उहो इख़्तिलाफ़ वधी वियो हो। उहा मुस्लिम लीग ई छॾे वियो, उन वक़्तु सदर हो मुस्लिम लीग जो। उन वक़्तु जॾहिं रेज़ोल्यूशन मूव कयई त हू मुस्लिम लीग जो सदर हो सदर जो। त पोइ इहे हालतूं डेवलप थींदियूं आहिनि। पोइ उन्हनि जिन किताब लिखिया आहिनि उन्हनि में हक़ीक़तूं लिखियूं अथऊं, उन्हनि खे उन निगाह सां ॾिसणो आहे। जिन न लिखिया आहिनि उन जे मुतलिक़ वरी जिन ॿियनि लिखियो आहे उनखे पढ़णो पवंदो। शाह साहब नंढड़ी साई वठूं, नाज़रीन वठूं था हिकिड़ो वक़फ़ो, मिलूं था वक़फ़े खां। वेलकम बैक नाज़रीन। साईं हाणे ॿियो सुवाल थो हिते उथे त तव्हां चयो त लियाकत अली ख़ान जो वज़ीर अज़म थियण सां उन छो त हू तमामु मुस्लिम लीग में उन पोज़ीशन ते हो तंहिंजे करे ठीकु आहे। पर सुवाल करण वारा हिकिड़ो तमामु वॾो सुवाल था कनि त लीडरशिप जो, ख़ासि तौर ते का बि शइ नई ठहंदी आहे त लीडरशिप तमामु इम्पॉर्टेंट हूंदी आहे। हिंदुस्तान जी लीडरशिप जो हाल इहो जो 14 जीअं हुननि जो अगस्त 47 में जीअं हिंदुस्तान ठहियो त उतां जी लीडरशिप 49 ताईं 2 सालनि जे अंदरि अंदरि पंहिंजूं इलेक्शन बि कराए वरितियूं, पंहिंजूं सभु कुझु जेको बि डेमोक्रेसी खे पटड़ी ते लॻाए छॾियो। असांजो मुल्क 47 में ठहियो पाकिस्तान, ऐं पहिरियों जेकॾहिं सही नमूने इलेक्शनूं थी हुजनि त 70 में थियूं आहिनि। उगांग में तव्हां अयूब ख़ान जे ज़माने खे तव्हां ॿुधाईंदो त कीअं रहियो त 80,000 माण्हुनि खे पंहिंजो ठाहे वियो, बेसिक डेमोक्रेसी जो ठाहे सिस्टम ऐं कयो वियो। त तव्हां मुंहिंजे नज़र में जेकॾहिं मां एनालिस्ट आहियां त मां सम्झां थो त पाकिस्तान खे बदकिस्मतीअ सां उहा लीडरशिप न मिली जंहिं सही बुनियादु मुहैया कयो हुजे ऐं पाकिस्तान तरक़ी कई हुजे। सो इहो ई सबबु हो जो 71 में टुटी वियो। इन जो 2 फोल्ड जवाबु आहे जेको मां ॾियां। इन में कोई शक न आहे त मरहूम लियाकत अली ख़ान जंहिं लाइ मूंखे काफ़ी इज़त आहे, मुस्लमाननि जो सुठो लीडर हो, उन वाक़ई देरि कई कॉन्स्टिट्यूशन ठाराइण में या ठाहिण में या उनखे अॻे करण में। न देरि करणो ॾिनो ई कोन साईं, देरि करण जो मतिलबु आहे देरि सां ॾिनई न, ॾिनो ई कोन्हे। उन पासे ते क़दम जेको खयूं उहो तमामु सिलो खयूं, आस्ते खयूं। उन जा कई सबब आहिनि ऐं हिकिड़ो सबबु आम इहो बि डिस्कस थींदो आहे त हुन साल ॾेढ जे अंदरि महसूसु कयो, ख़ासि करे क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना जे इंतकाल खां बाद त जेका हिते जी लीडरशिप आहे, छाकाणि त ब्यूरोक्रेसी जेका आई उहा एतिरो लंघे आई सियासतदाननि जे अंदरि, हुनखे इहो अहसासु पैदा थियो त जेकॾहिं इलेक्शन्स थींदियूं त उनजे नतीजे में मां वज़ीर आज़म न थी सघंदुसि। इहो मुंहिंजो पंहिंजो अंदाज़ो आहे त हुन इहो अंदाज़ो लॻायो, छाकाणि त हू पाण 16 आना कराची मां इलेक्ट थी वञे हा, छाकाणि त उर्दू स्पीकिंग वोट हुया, ॻाल्हियूं हुयूं। पर ओवरऑल पाकिस्तान जी पोज़ीशन जेका हुई उहा पंजाब जो लीडर एतिरो मथां निकिरी आयो मथे जो तव्हां ॾिठो त हिकिड़ो ब्यूरोक्रेट गवर्नर जनरल थी वियो।
ग़ुलाम मोहम्मद, जंहिंजो को कंट्रीब्यूशन कोन्हे पाकिस्तान ठाहिण में। उनखे साईं फाइनेंस सेक्रेटरी त लियाकत अली ख़ान कयो न पंहिंजो। न उहो जेको कुझु कयईं, जो हिकिड़े माण्हूअ खे तव्हां पंहिंजे घर जो चौकीदार बणायो, उहो त तव्हां बणायसि। हाणे उहो चौकीदार अची घर ते कब्ज़ो करे त उहो त ॾाढो मुश्किल ॻाल्हि। मालिक कमज़ोर हूंदो त चौकीदार कब्ज़ो कंदो न साईं। हा, मां अर्ज़ु करी त उहो थी सघे थो त उहा कमज़ोरी हुजे जो तव्हां चओ था, उन करे इहो सॼो सिलसिलो पोइते हलियो वियो। ऐं जेको पोइते हलियो वियो, इन में कई अनासर आहिनि। ऐं ख़ुदि लियाकत अली जेका एसासीनेशन आहे, इहो बि केतिरनि जाइनि ते लिखियलु आहे, ऐं तव्हां जे बि नॉलेज में हूंदो त शायदि हिकिड़ो सबबु इहो बि हो त उहा लीडरशिप जेका सम्झे थी त हिन जे हूंदे शायदि को वारो न मिलंदो, त उन्हनि ईअं चयो त इन मां जान छॾाइजे। तव्हां ॾिसो न, हिन मुल्क में त इहा त जेको क़तल कंदो आहे जल्दी उनखे बि क़तल करे छॾींदा आहिनि। वरी को ॿियो शायदि ॿाहिरि जेको पतो पवंदो आहे त उहो बि क़तल थी वेंदो आहे। त अहिड़े नमूने हिते मां अव्हां सां एग्री थो कयां त जेकॾहिं न लियाकत अली ख़ान इहा ॻाल्हि ॾिसे हा त बाबा पार्टीशन खां बाद हिंदुस्तान एतिरो अॻे हलियो वियो आहे, जे असां 49 में कॉन्स्टिट्यूशन नथा करे सघूं या नथा ठाहे सघूं, त 50, 51 त उन जे देरि थियण सां तमामु नुक़सानु थियो। साईं ॾिसो न, हिन में छा आहे त तमामु ज़रूरी आहे। छो त पाण तारीख़ ते पिया ॻाल्हायूं, हाणे पाण सियासत ते कोन पिया ॻाल्हायूं। हाणे तारीख़ में जेके हक़ाइक़ आहिनि उन्हनि खे माण्हू एॾो नथो करे सघे। को ओखे खां अंधो हो त अंधो चइबो, जेकॾहिं को पेरनि खां मंडो हो त मंडो चइबो। जीअं हाणे ग़ुलाम मोहम्मद जी तव्हां ॻाल्हि कई, ग़ुलाम मोहम्मद त इवन प्रेसिडेंसी में व्हील चेयर ते हलंदो हो, हिकिड़ो बीमार माण्हू हो। उन ते वरी ॻाल्हाईंदासीं त उनजी तारीख़ शाहबनामो या ॿियनि किताबनि में इहो था चवनि त भई हिकिड़ो अहिड़ो माण्हू हूंदो जेको ॻाल्हाईंदो त गारियूं ईंदो। तंहिंजे करे अहिड़ा बि बदबख़्ती सां जॾहिं लीडर थींदा त मुल्कनि जी फेट त इहो थींदो न जेको असांजो 71 में थियो। ख़ैर, हाणे इन सूरत हाल में ग़ुलाम मोहम्मद थियो। ग़ुलाम मोहम्मद त 4-5 सालनि में ॿेड़ी या ॿोड़ी जो 4-5 प्राइम मिनिस्टर सेक कया। ऐं पहिरियों दफ़ो ॿियो धचको जेको मुल्क खे लॻो, स्टेट खे लॻो, त जस्टिस मुनीर वारी जजमेंट अची वई त हुन जेका असेंबली टोड़ी, जहिड़ी बि असेंबली उहा टोड़ी, उहा पहिरियों दफ़ो वैलिडेट कई जस्टिस मुनीर। ईअं न साईं। उनखां पोइ जेकॾहिं अचूं था त वरी जनरल सिकंदर मिर्ज़ा आयो पावर में, उन अयूब खान खे आर्मी चीफ कयो, CNC कयो। उनखां अॻु में डिप्टी हो CNC शायदि अयूब खान। वरी अयूब खान उनखां टेक ओवर कयो या हैंड ओवर करे वियो हो। अयूब खान शुरू वारा 4-5 साल चवनि था त ॾाढी तरक़ी कराई मुल्क में। इंडस्ट्रियल डेवलपमेंट थी, जो कोरिया वारा आया असांखां 5 ईयर प्लान वठणु, ऐं इवन चवनि था त जापान बि असां वटां आयो वठणु। तंहिं ज़माने में मूं हिकिड़ी जाइ ते पढ़ियो त $10 मिलियन पाकिस्तान जापान खे ॾिना जापान जे सुधारे लाइ, तरक़ीअ लाइ 63 में। माना अयूब खान जी एरा एतिरो डेवलपमेंट बहितरी हुई। उनखां पोइ जो हुन बि आइन न ॾियण जे करे ऐं पंहिंजे इक़्तिदार खे तूल ॾियण जे करे कुझु चूंडू वूंडू न कराई, त पोइ हलियो बेसिक डेमोक्रेसीज़ ते, जंहिंमें कन्वेंशन मुस्लिम लीग ठाही, जंहिंमें ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहब ऐं ॿिया सियासतदान उनजो हिसो हुआ। भुट्टो साहब त सेक्रेटरी जनरल हो कन्वेंशन मुस्लिम लीग जो। त किथे तव्हां सम्झो था अयूब खान बि फाउल खॾणु शुरू कयो। पहिरियों जेको अयूब खान जो फाउल आहे, इन में कोई शक कोन्हे त अयूब खान टेक ओवर करण खां बाद काफ़ी तरक़ी जा स्कीमियूं कयूं ऐं काफ़ी मुल्क खे बूस्टअप मिली। पोइ मां हिकिड़ो तव्हांखे अर्ज़ु करे छॾियां पियो त हिकिड़ा प्रिंसिपल्स उसूल थींदा आहिनि न, उसूल इहो आहे त 2+2=4, उहे 5 न थींदा। त हिन मुल्क जी जेका फाउंडेशन आहे, हे मुल्क ठहियो 1 मैन 1 वोट ते। जेकॾहिं 45 जूं इलेक्शन्स ऐं 46 जूं इलेक्शन्स मुतहद हिंदुस्तान जा माण्हू मुस्लिम लीग खे वोट न कनि त पाकिस्तान ठहिया। पाकिस्तान जे वॾे ठहण जो सबबु इहो आहे त इन्हनि इलेक्शन्स में ॿियूं पार्टी जमायत इस्लामी हुई, जमियत उलमा हिंद हुई, ॿियूं खोड़ मुस्लमाननि जूं पार्टियूं हुयूं, पर मुतहद हिंदुस्तान जे माण्हूअ वोट ऑल इंडिया मुस्लिम लीग खे कयो। इहो सबबु बणियो पाकिस्तान जे ठहण जो। त हाणे फाउंडेशन ई 1 मैन 1 वोट। अयूब खान जॾहिं उन सिस्टम खे तब्दील कयो पंहिंजे चूंडाइण जे करे, छाकाणि त इहो हू तो न पियो भाए त को मां हिन सिस्टम में चूंडी सघंदुसि, त हिकिड़ो नओं सिस्टम इंट्रोड्यूस कयईं जंहिंखे बेसिक डेमोक्रेसी बि सॾियो वियो,
या जेको पोइ उहो इलेक्टोरल कॉलेज बणियो सदारत जे चूंड जे लाइ। त इहो इते जेको उनजो उहो क़दम आहे उहो सबबु बणियो पाकिस्तान जे ॿिनि हिसनि थियण जो। छाकाणि त हूअं बि जेके बंगाल जा माण्हू आहे उहे अॻे अॻे आहे, पाकिस्तान ठाहिण में बि उन्हनि जो किरदारु ॿियनि सूबनि खां मथां हो, पर इन तरीक़े सां जेको एडॉप्ट कयो वियो त उन में पोइ एतिरी छिकताण थी त पंहिंजो हिकिड़े दफ़े सोहरवर्दी साहब सां मां मानी खाधमि एके बरोई साहब जे घर में। उन पंहिंजे ज़ुबान सां मुंहिंजे मुंहं ते इहा ॻाल्हि कई त माण्हुनि खे ख़्यालु न आहे, नथो अहसासु थिए, उन्हनि खे ख़बर न आहे त मां जॾहिं प्राइम मिनिस्टर हुउसि पाकिस्तान जो त केॾी मजबूरीअ सां केॾी महिनत सां मां मेजॉरिटी प्रोविंस खे इहा ॻाल्हि एक्सेप्ट कराई त बाबा हे मुल्क हलाइणो आहे त पैरिटी थिए, असां जेतिरा होॾो जा मेंबर ओतिरा हेॾनि जा, जे ईअं न कंदासीं त हुकूमत हमेशह बंगाल जे माण्हुनि जी थींदी, मेजॉरिटी उते आहे, माण्हू उते आहिनि, त पोइ सिलसिलो न रहंदो। त चई इहो को सवलो कमु न हो, पर हाणे जेसि ताईं असां वेठा आहियूं इहो हले थो, असांजे वए खां पोइ कल्ह पवंदी त आया असां खां पोयां माण्हू इन ते हलंदा, इहो करे सघंदा, ऐं तव्हां पोयां न हलिया, न करे सघिया। त कमिंग बैक टू द योर क्वेश्चन, जेको तव्हांजो सुवालु आहे, अयूब ख़ान जो इहो जेको पार्ट आहे जेको पाण जे चूंडाइण वास्ते हुन वन मैन वन वोट खे छॾे, या जेको पार्लियामेंट्री सिस्टम हुयो त जंहिंमें माण्हू चूंडिजी अचनि पोइ उहे चूंडनि, उन खे छॾे नओं हिकिड़ो अख़्तियार कयो, उहो नुक़सानदाह साबित थियो ऐं उहो हुनजो मुंहिंजे ख़्याल में कमज़ोर पहलू हो जो हुन पंहिंजे ज़ात जे करे सॼे सिस्टम खे तब्दील कयो। साईं उहो त ठीकु, तव्हां जेका ॻाल्हि कई सरवर्दी, हुसैन शहीद सरवर्दी, मां उन ज़माने जे तव्हांजे एरा जे लीडरनि ॿटनि खां पुछो, तंहिं चयो हुसैन शहीद सरवर्दी वॾो सियासतदान हो, वॾो लीडर हो, ईअं साईं? इहा बिल्कुलु सही ॻाल्हि, तमामु तमामु वॾो सियासतदान हो। मां हिते पीपल्स पार्टी जे लीडर खां मूं पुछो, सीनियर खां, तंहिं चयो त इवन भुट्टे साहिब खां वॾो सियासतदान, वॾो लीडर हो, मूंखे ख़बर न आहे, पर इहो तव्हांजो मिलिया आहियो हुन सां, त तव्हां हुन में छा ॾिठो, डेप्थ केतिरी ॾिठी? उहो तमामु वॾो लीडर हो, रियली? हा, तमामु वॾो लीडर हो। मां हिते मां अची कॉलेज जॉइन कयो, मां मैट्रिक पास कई 1951 में, त मां अची हिते ग्रेजुएशन जे लाइ अची SM कॉलेज जॉइन कयो। हाणे 51 में अञा लियाकत अली ख़ान ज़िंदा हो, हुनजो इहो एहसासी सबक़ु ॿुधायो त उन जे ज़िंदगी में हुसैन शहीद सरवर्दी हे जेको आराम बाग आहे ग्राउंड, इंडिया में हिकिड़ी तकरीर कई। मां इन ग्राउंड में साईं अताउल्लाह शाह बुखारी जूं तकरीर बि ॿुधियूं, हुसैन शहीद सरवर्दी ॿुधनि, त तव्हां मां ॿुधायां त हुकूमत जे मुखालफ़त में तकरीर कई ऐं एॾी उन में ऑडियंस ही एॾो आर्ग्यूमेंट हुनजो ही एॾो आर्ग्यूमेंटेटिव हो, एॾी उन पेश कई पंहिंजो केस जो रुगो नारा ई नारा हुनजे फेवर में। त इन में कोई शक कोन्हे त उहो तमामु वॾो सियासतदान हो, वॾो लीडर हो, ऐं उन करे जेके माण्हू हिते पावर में ईंदा आहिनि उहे पोइ वरी जेके जिन खे सम्झंदा आहिनि त असां थोरो वधियुनि त उन्हनि खे कंहिं न कंहिं नमूने या हटाईंदा आहिनि या उन्हनि जे लाइ असबाब बणाईंदा आहिनि। त उन लाइ बि अहिड़ा असबाब बणिया जो वीचारो मुल्क छॾे वियो, वञी बेरूत जे होटल में रहियो, उनजो इंतकाल उते थियो। अच्छा, हा बिल्कुलु। पर चवंदो मां तव्हांखे ॾिसो, जिन माण्हुनि पाकिस्तान ठाहिण में एॾो कंट्रीब्यूशन कयो ऐं जंहिं माण्हूअ जी तव्हां ॻाल्हि था कयो, ऐं मां तव्हांखे ॿुधायां, मरहूम गुलाम मुस्तफ़ा जतोई साहिबु मूंखे इहो ॿुधायो त मुंहिंजी हुन सां मुलाक़ात हुई हुसैन शहीद सरवर्दी सां, चई त वाक़ई वॾो लीडर हो, तमामु मुदब्बिर हो, वॾो मुफ़क्किर हो, ऐं हुनजी तक़रीर चई एॾी ज़बरदस्त हूंदी, एॾो गुड, एॾो ओरेटर हो जो हुन माण्हू जी तक़रीर ॿुधण में मज़ो ईंदो। मां हुन तक़रीर ॿुधियूं न, सिवाइ ते पढ़ंदो हुउसि, यानी हुन जूं मां तक़रीरूं मरहूम लियाकत अली ख़ान जे ज़िंदगी में जॾहिं हो प्राइम मिनिस्टर हो उन वक़्तु बि ॿुधमि, जॾहिं हुनजो इंतकाल थी वियो एहसासी इलेक्शन खां बाद, त उन दौर में मां हुनजूं तक़रीरूं ॿुधियूं। बसि ॻाल्हि ॿुधो, इहा ज़्यादती न हुई, जेकॾहिं उनखे प्राइम मिनिस्टर कना, लियाकत अली न कना, ॾिसो न, अर्ज़ु ॿुधो, ॾिसो ॻाल्हि इम्पॉर्टेंट आहे ॾाढी, छो त लियाकत अली ख़ान खे करण जो मतिलबु ॿाहिरां खणी आयो न, हुनखे चइनी सूबनि जे कल्चर जी ख़बर ई न, चइनी सूबनि जे ॿोली जी ख़बर ई न, ऐं जेकॾहिं हिन माण्हू खे कना, ॾिसो हाणे थी वई ॻाल्हि, थी वई, तव्हां नथा सम्झो त पाकिस्तान बहितर थिया? उहो त पोइ अलाह बहितर ॼाणे, पर प्राइम मिनिस्टर जेके माण्हू पावर में हूंदा आहिनि न भाऊ, उहे
इहा रिस्पॉन्सिबिलिटी उन माण्हू खे ॾियणु जंहिं ते उन्हनि जो फेथ हुजे। हाणे इहो क़ाबिलियत ते न हूंदो आहे, फेथ ते हूंदो आहे। हा, फेथ ते हूंदो हज़ूर, क़ाबिलियत इज़ वेरी इंपॉर्टेंट। क़ाबिलियत वीचारी कॾहिं कॾहिं मार खाई वेंदी आहे। कॾहिं कोन, पाकिस्तान में हमेशह मार खाधी अथई। त कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना रहमतुल्लाह अलैह जो लियाकत अली ख़ान जो जेको कंट्रीब्यूशन हो पाकिस्तान ठाहिण में, उन खां बि उहो मुतासिर हो ऐं ॿियो उन ते फेथ हो, त उन करे उनखे प्रेफरेंस। ऐं ॿियो उन स्टेज ते हुसैन सैद वरी हिकिड़ी ॿी कुर्बानी बि ॾिनी। उहो हिकदमि पाकिस्तान न आयो, छाकाणि त मुस्लमाननि ते उते औखो वक़्तु हो। हिन उते मुस्लमाननि जी वकालत शुरू कई, उते रही करे। कलकत्ते में? न, कलकत्ते खे छॾायो, घणो करे खान दिल्ली अची वियो। अच्छा, दिल्ली? हा हा, कलकत्ते खे बि लुक आफ्टर कयो हूंदई, पर दिल्ली अची वियो। त अहिड़े नमूने इहे फ़ैसिला जिन हालतुनि में थिया आहिनि, असां कमेंट त करे सघूं था, पर बहितर हालतूं उहे माण्हू ॼाणनि था जिन उन्हनि हालतुनि खे ॾिसी फ़ैसिलो कयो। शाह साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। अॼु जो पहिरियों प्रोग्राम ख़तमु थियो। महिरबानी। हिन असांजे प्रोग्राम जा 3-4 हिसा थींदा। तव्हां 4 हिसा कयो, 5 कयो, मां हाज़िर आहियां। महिरबानी। नाज़रीन, प्रोग्राम अॼु पहिरियों प्रोग्राम हो, अॼु प्रोग्राम पहिरें प्रोग्राम जो पहिरियों हिसो अॼु ख़तमु थियो, ऐं वरी ही ॿी क़िस्त तव्हांखे ईंदड़ हफ़्ते नज़र ईंदी। महिरबानी।